हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हर कंहिंजी दृष्टि जुदा जुदा थिए थी। स्त्री जी दृष्टि पतीअ में हिकु आहे, ॾेरनि ऐं ॿुआरनि या औलाद में वरी जुदा जुदा। सपने में सुम्हियल माण्हू जी दृष्टि इहा न आहे जा सिंध से भरिसां ई वेठल या जाॻंदड़ या समुंड जी थिए थी। दृष्टि ॾिसण जो तरीक़ो नज़रियो। उन ई तरह ज्ञानवान त सभ में हिकु हरि परमात्मा थो ॾिसे, पर अज्ञानी दुख सुख रूप रचनाऊं थो ॾिसे। हिकु काठ जो बुंद पियो आहे त वाॾो ॾिसंदो त उन मां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठाहे सघे थो। काठी त साबित पई आहे ऐं उहे शयूं त उन वादे जो रुगो मन में आहिनि। हलवाई खंड मां अनेक क़िस्मनि जी मिठाई ठाहिण जी मन में चाहना करे थो, बाक़ी खंड त हिकु ई आहे। इन ई तरह ब्रह्म बि हिकु ई आहे ऐं सारो संसार ब्रह्म रूप आहे, पर सभिनी जीवन जी रचना संदसि संस्कारनि ऐं संकल्पनि अनुसार जुदा जुदा थियल आहे। ऐं अज्ञानी माण्हू उन्हनि खे जुदा जुदा ॼाणी कंहिंसां वेर थो करे त कंहिंसां प्रेम था कनि। जीअं मथां ॿ मिसालूं ॾिजल आहिनि। खंड आहे त हिकिड़ी, मगर हलवाई पंहिंजे मन में उनखे अलॻि अलॻि डिशुनि में या अलॻि अलॻि मिठाइनि में तामनि में तक़सीम करे सघे थो। उहा सिर्फ़ु हलवाई जे मन ताईं आहे, पर आहे शइ हिकिड़ी। ईअं ई हर कंहिंजी आत्मा शइ हिकिड़ी आहे, पर हर जीव पंहिंजी दृष्टि जे हिसाब सां कंहिंसां वेर थो रखे त कंहिंसां मुहबत थो करे। मगर ज्ञानवान जेको ज्ञानी आहे सभिनी खे ब्रह्म रूप ॼाणी पंहिंजो आत्मा था सम्झनि। वॾा वॾा ऋषि मुनि बि परमात्मा जी माया जो पार पाए न सघिया ऐं कोशिशि कंदे भुलिजी पिया। अंतकरण शुद्ध करण सां ई आत्मा जो दर्शन थिए थो ऐं उन लाइ प्रार्थना ऐं अभ्यास ॿई ज़रूरी आहिनि। पोइ दुनियावी पदार्थ अथवा स्वर्ग जा सुख ऐं पदार्थ सभु तुच्छ लॻंदा। हिकु पुरुष कंहिं वण हेठां चादर वेड़े वेठो आहे। अचानक मथां हिकु कांग किरी संदसि चादर में अची थो पवे। हाणे हुनजो फर्ज़ु इहो आहे छा त वेही ख़्यालु करे या दलील हलाए त उहो कीअं आयो। संदसि सलामती लाइ इहो ई ज़रूरी ऐं काफ़ी आहे त हिकदमि कांग सुधी चादर लाइ खणी परे फिटी करे। इन ई तरह इन संसार जी रचना या माया बि हिकु भला बराबरि आहे या असांजे मन में अची पई आहे। उन खे कॾहिं ॿाहिरि फिटो करण ई सियाणप या अक़लमंदी आहे, न त अगरि भला पंहिंजे मथां किरी आहे, पंहिंजे मन में आहे ऐं पाण उनखे वेही वीचार कंदासीं त इहा माया असांजे मन में ई लिखी वेही रहंदी। त इहा माया कीअं उत्पन्न थी। अगरि ॾिस हिकिड़ी भला पंहिंजे पासां गुज़रे थी या जे पंहिंजे सामान में अची वेठी आहे त पाण जो कमु आहे सियाणप अक़लमंदी इहा आहे त न भला खे फिटो कयूं, ॿाहिरि लाहियूं। मगर पाण ईअं सोचींदासीं त भला किथां आई, कीअं आई। जेतिरी देरि भला उते हूंदी ओतिरो वधीक नुक़सानु कंदी। छो उत्पन्न थी इहा नांग वांगुरु डंग हणे असांजो कमु इहे तमामु करे छॾींदी। अक़लमंद इहो ई आहे जो यकदमि उनखे परे फिटो करे त पोइ सभु कुझु पाण ई सम्झ में अची वेंदो। लखें करोड़े अक़लमंद अहिड़नि अजायनि ख़्यालनि ऐं हयातियूं विञाए हलिया विया, पर अंत कंहिं बि न पातो। हिन शरीर में ई उन आत्मा जो दर्शन करे सभु कुझु ॼाणे सघिबो। इंसान पंहिंजी ज़िंदगी में हिकु ॿार खां वठी हिकु पौड़े ताईं हर को कंहिं न कंहिं शइ खे ॻोल्हण में लॻो पियो आहे। केरु दुनिया खे ॻोल्हण में लॻो पियो आहे, दुनिया खे डिस्कवर करण में लॻो पियो आहे, केरु भॻवान खे। जेको दुनिया खे लॻण में लॻो पियो आहे, दुनिया जे मिलण ते उहो कॾहिं बि तृप्त कोन थींदो। वापसि अॻियां वञी हिनखे भॻवान सां मिलण जी चाहत थींदी।
मगर जेको इंसान भॻवान खे ॻोल्हे थो, अलाए केतिरा धर्मी स्थान आहिनि पंहिंजे हिन धरती ते, किथे किथे वेंदो भॻवान खे ॻोल्हण। ऐं हयाती बि इंसान जी घटि आहे, त इन खां सुठो ॿियनि जॻहियुनि ते ॻोल्हण बजाए पंहिंजे अंदरि ई ॻोल्हे। परमात्मा साक्षात वेठो आहे। अगरि इंसान क्रोध, लोभ, माया, ईर्ष्या, अहंकार खे पंहिंजे जिस्म मां कढी छॾे न, त हुनखे हर कंहिं में भॻवानु ॾिसण में ईंदो। त हिनखे भॻवान खे ॻोल्हण जी हुनखे का ज़रूरत ई कोन आहे, ऐं हू माण्हुनि जी नज़र में पाण भॻवानु थी वेंदो। चओ जय सिया राम। अगरि ही नंढड़ी ऐं सुहिणी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो।